खबर शामिल कयूं पिया गौसपुर का। गौसपुर सखर जी एयरपोर्ट पुलिस थाने हद में पुलिस जी मुबैना मुकाबले में गौसपुर के गोठ बिलावल भयो जे रहवासी मीर दोस्त भयो ऐं गोठ अली मोहम्मद भयो जे रहवासी इमरान भयो के सखर पुलिस मुबैना मुकाबले बैदि क़त्ल करे छॾियो। सिंध हुकूमत पारां इमरान भयो जी सरती 1 करोड़ रुपया इनाम पिणु रखियल हुयो। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल ॿई ॼणा कार लिफ्टर हुआ जेकी सखर कराची मां गाॾियूं फुरकरे बलोचिस्तान वारे इलाइक़े में विकिरो कंदा हुआ। पुलिस जो वधीक चवणु हो त मारिजी वियल ॿई ॼणा 60 खां वधीक केसनि में घुर्बल हुआ। पुलिस जो इहो बि चवणु हो त मारिजी वियल इमरान भयो ऐं अली दोस्त भयो ॾोह जे इरादे सां बीठल हुआ। पुलिस के ॾिसंदे ॿिन्ही ॼणनि फरियाद थियण जी कोशिश कई त पुलिस पीछो कयो। ॾोहारनि सां मुक़ाबिलो थी पियो। फायरिंग जे नतीजे में गौसपुर वासी 1 करोड़ इनाम याफ़्ता इमरान भयो ऐं मीर दोस्त भयो मारिजी विया। जवाबदारनि वटां पुलिस हथियार पिणु हथ करे वरिता आहिनि। ॿिन्ही जा लाश हिन वक़्त ताईं सखर पुलिस जे तहवील में आहिनि। रिपोर्ट करायो जमील अहमद, निंदवानी बे न्यूज़ गौसपुर।